अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजी ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जे बारे में। दौलाब ड्रामो सीज़न 2 ईंदो या न, या वरी दौलाब ड्रामो ईअं हलियो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। तो पहिरियों मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त दौलाब ड्रामे जा 100 एपिसोड हुया, यानी 4 स्पेल हुया, यानी सिंध टीवी वारनि 15 एपिसोड खुटाए ऐं 85 एपिसोड ते दौलाब ड्रामे खे एंड करे छॾियूं। यानी दौलाब ड्रामे हिते मज़ो बि न कयो ऐं काफ़ी दोस्त इहो बि चई रहिया त दौलाब ड्रामो सीज़न 2 ईंदो या न। तो हाली फ़िलहाल दौलाब ड्रामो सीज़न 2 कॾहिं बि नथो अची सघे, छो सिंध टीवी वारनि पंहिंजे हथनि सां दौलाब ड्रामे खे ख़तमु करे ऐं उन जो मज़ो ई विञाए छॾियो। हाणे दौलाब ड्रामो सीज़न 2 कॾहिं बि नथो अची सघे, छो दौलाब ड्रामो हिते ई एंड थी चुको आहे, यानी उन जो मज़ो विञाइजी चुको आहे। अगरि इन ड्रामे में मज़ो हुजे हा आख़िर ताईं त पोइ इन जी सीज़न 2 ज़रूरु अचे हा, यानी हिन जी हाणे मज़ो जेको आहे विञाइजी वियो आहे। हाणे ही सीज़न 2 कॾहिं बि नथो अची सघे। दोस्तों दौलाब ड्रामो एतिरो त ज़बरदस्त हुयो ऐं उन जी कहाणी बि सुठी हुई, लेकिन सिंध टीवी वारनि पंहिंजे हथनि सां दौलाब ड्रामे खे विञाए 15 एपिसोड उन जा खुटाए, यानी सिंध टीवी वारनि पाण ई पंहिंजो पाण दौलाब ड्रामे खे ख़तमु करे ऐं दौलाब ड्रामे खे हिते ई एंड करे छॾियूं, यानी दौलाब ड्रामे जो मज़ो ई विञाए छॾियूं। तो दौलाब ड्रामो अगरि 100 एपिसोड ते हले हा त उन जो एतिरो त मज़ो थिए हा जो रेस मंसूर जेको आहे न, रेस शाहनवाज़ खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाया, यानी अॻिते हली पोइ पुलिस जे हथां उनखे ज़रूरु माराए हा, यानी 100 एपिसोड जे अंदरि ई अंदरि जेको रेस शाहनवाज़ आहे उहो मरी वञे हा। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, तव्हांखे पसंदि। असांखे ॾिना इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं की नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।